कराची मलीर में शहीद जुल्फकार अली भुट्टो लॉ कॉलेज मेमण ॻोठ में नाले वारे कानूनदार प्रोफेसर रियाज़ बलोच जी मेज़बानी में सियासी पार्टियों ऐं चूंडुनि में पार्टी मंशूर जे उनवान हेठि ग्रांड डेबिट डायलॉग सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में आम चूंडुनि में हिस्सो वठंदड़ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे नामज़द उम्मीदवारनि तोड़े आज़ाद उम्मीदवारनि वॾे तादाद में शिरकत करे पंहिंजो चूंड मंशूर पेश कयो। सेमिनार में पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जे सेनेटर निहाल हाशमी, कादिर बख्श खलमती, पीपल्स पार्टी जे सैयद आगा रफ़ीउल्लाह साजिद जोखियो, जीडीए जे इदरीस चांडियो, आज़ाद उम्मीदवार एडवोकेट जमीला मेमण, डॉक्टर अली मोहम्मद मेमण, जन्नत हुसैन हबीबुद्दीन जुनैदी, करामत अली मिर्ज़ा, मकसूद अहमद मंजूर अबड़ो, एसयूपी पायलट अगवान करामत अली, धरती टीवी जो न्यूज़ डायरेक्टर ज़ोहेब सरदारी, रियाज शेख ज़ैबिस्ट समेत वॾे तादाद में कानून जे तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि शागिर्दियाणियुनि शिरकत कई। सेनेटर निहाल हाशमी चयो त बाशऊर नौजवान नस्ल खे पंहिंजे बहितर इंतिखाब लाइ सवाल करणु घुरिजनि। मुल्क जे मुस्तक़बिल में मेमण ॻोठ लॉ कॉलेज जो वॾो किरदारु ॾिसी रहियो आहियां। आगा रफ़ीउल्लाह चयो त नौजवान असांजो आईंदो आहिनि। पाकिस्तान जी बका सलामती लाइ नौजवान नस्ल खे ग़लति हथनि में वञण खां रोकणु ज़रूरी आहे। कादिर बख्श कलमती चयो त तालीमी इदारनि में अहिड़ा प्रोग्राम नौजवान नस्ल खे इल्म अदब सां गॾु शऊर फ़राहम कंदड़ आहिनि। वॾी तादाद में नौजवान नस्ल खे सेमिनार में ॾिसी ख़ुशी थी आहे। साजिद जोखियो चयो त पीपल्स पार्टी हमेशह नौजवान नस्ल जी भलाई लाइ तालीमी इदारनि जो क़याम अमल में आंदो आहे। इदरीस चांडियो चयो त जीडीए सिंध में बहितर हुक्मरानी लाइ मुनज़म तरीक़े सां जदोजहद करे रही आहे। पढ़ियल लिखियल नौजवान वॾी तादाद में असांजा उम्मीदवार आहिनि। आज़ाद उम्मीदवार जमीला मेमण चयो त सियासी पार्टियूं रिवायती सियासतदान ताईं महदूद आहिनि, जंहिं करे असांजो मुआशिरो तरक़ी खां महरूम आहे। प्रोफेसर रियाज़ बलोच चयो त सेमिनार कराइण जो मक़सदु अवामी नुमाइंदे तौरु इलेक्शन में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि खे मंज़र ते आणणु आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ व्हाट्सएप नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।